वनुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व आले सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम सल्लु अलैहि। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बे कमालिही। सारो जहान रोशन थियो कशफत दुजा बे जमालिही। वसफूं सोने जूं सब सुठियूं हसनत जमीओ किसालिही। मोमिनो सबे दिल सां पढ़ो सल्लु अलैहि व आलिही। निहायत वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल उलमाए कराम व अफ़ाज़ कराम सनाखान मुस्तफ़ा, ॿिया आयल मौजूदीन पिंडाल में आला हज़रत पीर सिंह सराज जमात सगोरी, ॿिया आयल आशिकान रसूल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा ये नंढा पाण में जेके इहो बि रोज़े रे कम असां खां हिते वठी वठो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। जमात सगोरी आयल मेहमान मुसलमान भाइरो, तव्हां सभिनी खे बाख़ूबी लमाए तव्हां सां हिन बाबरकत महफ़िल अल्लाह जे महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद पाक जी महफ़िल में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाज़िरी नसीब फरमाई आहे। तव्हां सभिनी खे असांखे अल्लाह साईं सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए। ही रसूलुल्लाह जे मीलाद पाक जी महफ़िल आहे। यकीनन असां बि को मां एॾो वॾो आलिम या मुक़रर कोन आहियां, बस ग़ुलामी में नाले ॻणाइण जे लाइ सॼो वियो आहे। जेको हाल फिरे नाल कोशिश कंदासीं ॿ टे ॻाल्हियूं रसूलुल्लाह जे मीलाद ऐं शान मुताबिक़ अर्ज़ रखी सघिजे तव्हांजी ख़िदमत में। पर आलिम सगोरा वेठा आहिनि, असांजा सिकंदरी आलिम जयद आलिम आहिनि, उहे ज़रूरु इन मौज़ू जी मुनासिबत सां तव्हां असांजूं दिलियूं मुनवर कंदा। ॻाल्हि रसूलुल्लाह जे मीलाद जी हलंदी। मां पिंडाल में ॾिसां पियो हर मकतबे फ़िक्र जो माण्हू मौजूद वेठो आहे। जेकॾहिं हिन महफ़िल पाक में को आइले हदीस दोस्त, को वहाबी दोस्त, को अहले तशियत जो जेके भी आयल आहिनि हिन प्रोग्राम में, असां सभिनी खे दिल जे गहराइनि सां भलीकार चवंदा। उहे असांजा महिमान आहिनि, असां उन्हनि जा मेज़बान आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सुन्नी बरेलवी जेतिरा बि वेठा आहियो, तव्हां सभु हिन महफ़िल में महिमान बि आहियो त मेज़बान बि आहियो। ही रसूलुल्लाह जो मीलाद पाक आहे। न कंहिंजे अक़ीदे ते हिट करणी आहे, न कंहिंजे अक़ीदे खे ग़लति बराबरि चवणो आहे। असांखे सिर्फ़ु असांजो पंहिंजो अक़ीदो जमायत खे पंहिंजो तरीक़ो ॿुधाइणो आहे। अल्हम्दुलिल्लाह आयल महिमान बि रसूलुल्लाह जो मीलाद ॿुधनि त पीर पागारे जी जमायत मीलाद कहिड़े तरीक़े सां मल्हाए थी। जमात सगोरी अल्लाह जे महबूब जो मीलाद मल्हाइण जाइज़ ऐं सुन्नत आहे। सुन्नत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी भी आहे या मल्हाइण मीलाद, ऐं तव्हांजे असांजे मुर्शिद मुरबी हज़रत पीर सिंह रोज़े वारनि जी भी आहे। मीलाद पाक मल्हाइण अल्लाह जो शुक्रानो अदा कंदा आहियूं, रब करीम जी हमदो सना कंदा आहियूं। उन सां गॾो गॾु अल्लाह जे महबूब जी
तारीफ़ ऐं शान बयान कंदा आहिनि असांजा आलिम सगोरा जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ाहिरी तरह सां पंहिंजे महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमत लिल आलमीन नबी पाक जी विलादत बसादत हिन दुनिया में तशरीफ़ आवरी हिन भलारे महीने रबीउल अव्वल शरीफ़ जी 12 तारीख़ सूमर जी रात फरमाई। रात जे आख़िरी हिस्से में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोमिनन ते करम नवाज़ी कई, मोमिन ते एहसान कई। असां रब करीम जा थोरा लाहे नथा सघूं, पर इहो थोरो असां ज़रूर गायूं पिया, गाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह ताला। असां आल सुन्नत व जमायत जो अक़ीदो ऐं तरीक़ो आहे त रसूलुल्लाह जो शान अॼु खां 1500 साल अॻु में रसूलुल्लाह जी आमद खां पोइ 1500 साल गुज़री विया आहिनि। रसूलुल्लाह जा आशिक शान ॿुधाइनि पिया, ॻाइनि पिया, ख़ुशियूं कनि पिया। इंशाअल्लाह ताला इहो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो रहंदो। पर जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे असां पंहिंजो तव्हांखे अक़ीदो ऐं तरीक़ो ॿुधायूं, अल्लाह साईं जो क़ुरान बरहक़ आहे, न नबी साईं जे फरमान में का ॿी ॻाल्हि थी सघंदी, न अल्लाह जे क़ुरान में का तब्दीली थी सघंदी। ही ॿ ॻाल्हियूं दुनिया ते सचूं ऐं खरियूं आहिनि। इन ते ईमान करणो आहे। पर अल्लाह जे क़ुरान में इहा ॻाल्हि साबित आहे। रब करीम क़ुरान करीम में काफ़ी जाइनि ते इहे ॻाल्हियूं फरमायूं आहिनि त हिन खां अॻु में बि जेके ज़मीन ते नबी सगोरा आया, उन्हनि जे मथां जेके आसमानी सहीफ़ा लथा, आसमानी किताबूं लथियूं, उन ते बि तव्हां असांखे ईमान करणो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन आसमानी सहीफ़नि में रसूलुल्लाह जी ज़ाहिरी आमद ऐं विलादत खां अॻु में जेके नबियनि ते आसमानी किताबूं लथियूं, तौरेत, इंजील, ज़बूर, उन में रब करीम पंहिंजे महबूब जो ज़िक्र कयो। तव्हां सां पीर साईं रोज़े वारे जी जमायत खे रोज़े वारे जो तरीक़ो ॿुधाए थो त असांखे इहो अक़ीदो रखणो आहे त जॾहिं अॻियनि आसमानी किताबनि में अल्लाह जे महबूब जो ज़िक्र अचे पियो ऐं अल्लाह साईं पंहिंजे उन नबियनि वक़्त जे नबियनि खे पियो चवे त मुंहिंजो महबूब शान वारो ईंदो ऐं जॾहिं अचे त तव्हांजी शरीयत, तव्हां जूं किताबूं, तव्हांजा कलमा बंदि, तव्हां उन जा उम्मती बणिजी वेंदा। हाणे असांजो रोज़े वारे जो अक़ीदो आल सुन्नत व जमायत जो हज़रत बादशाह पीर दस्तगीर जो तरीक़ो अक़ीदो, हसनैन करीमैन जो हज़रत अली साईं मुश्किल कुशा जो ऐं साहबा कराम जो 4 यारनि जो इहो अक़ीदो आहे त असांजो महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो महबूब जी जेका तख़लीक़ आहे, जेका आमद आहे, अल्लाह साईं पंहिंजे नूर मां सभु शइ खां अवल पैदा फरमायो। असां पंहिंजे हिन प्रोग्रामनि में दरगाह शरीफ़ जी तालीमात मंझां जमायत खे पंहिंजो अक़ीदो ॿुधाईंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे इन ॻाल्हि ते ख़ुशी महसूस कंदा आहियूं जो इहे रब करीम जा असां ते वरी ॿिया थोरा आहिनि अणगणिया एहसाननि जो रब करीम असांखे कामिल मुर्शिद अहिड़ो अता कयो आहे जंहिंजी दरगाह तां असांखे जेका तालीम मिले थी उहो ऐन रसूलुल्लाह जे शरीयत मुताहिरा मुताबिक़ आहे। हिते पीर साईं सरदार जी जमायत में ही रबीउल अव्वल शरीफ़ जो महीने जो चंड नज़र अचण खां अॻु में मीलाद पाक जी महफ़िलूं शुरू थियूं आहिनि। रात ॾींहुं
हलन पयूं, मीडिया जो दौर है। कहीं भी दोस्त, कहीं बे आलम, बे मकतब फिक्र जो, कहीं भी मसलक जो आलम असांजे कहीं माण्हू जो जुमलो खणी असांखे ॿुधाए त ही जेका तव्हांजो फलानो मौलवी, फलानो मुक़रर कंहिं बि जगह ते ही गैर शरई ॻाल्हि करे वियो, ही रसूलुल्लाह जे तरीक़े खां ॿाहिरि ॻाल्हि करे वियो, ही अक़ीदत खां ॿाहिरि ॻाल्हि करे वियो, असां उनखे मञींदासीं। पर असांखे मुर्शिद करीम जी तालीमात ते एॾो नाज़ आहे, एॾी उनजी महिरबानी थियल आहे जो असांजा आलिम सगोरा अची रसूलुल्लाह जो शान ॿुधाइनि था, अल्लाह जो क़ुरान ॿुधाइनि था, अल्लाह जे तौहीद ॿुधाइनि था, रसूलुल्लाह जी रिसालत ऐं शान ॿुधाइनि था, हसनैन करीमैन जो ज़िक्र कनि था, उन सां गॾु मुर्शिद करीमनि जी जेका तालीमात आहे ऐं असांजो अक़ीदो आहे उहो ॿुधाइनि था। उन अक़ीदे मुताबिक़ तव्हां आले सुन्नत व जमायत जेतिरा बि वेठा आहियो, तव्हांखे इहे ॿ टे ॻाल्हियुनि ते अक़ीदो पंहिंजो मज़बूत रखिणो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जी महिरबानी सां तव्हां असांखे अल्लाह साईं जेको महबूब शान वारो नबी अता कयो आहे, जंहिं ते कलमो पढ़ी तव्हां असां मुस्लमान थिया आहियूं, इन नबी जे लाइ तव्हांखे अक़ीदो इहो रखिणो आहे त ही नबी अल्लाह साईं पंहिंजे नूर मंझां सभ खां अवल ख़लक़ियो आहे। ही नबी नूर आहे, ही नबी हयातुन नबी आहे, ही नबी हाज़िर नाज़िर नबी आहे, ही नबी कुल मुख्तियार नबी आहे। हाणे इहे 4-5 ॻाल्हियूं पंहिंजे नबी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे उर्स मुबारक में, जंहिंजी ॼमण जी अचण जी ख़ुशी में तव्हां वेठा आहियो, उन नबी पाक जे लाइ इहे अक़ीदे जूं 5 ॻाल्हियूं मज़बूत रखींदो, इंशाअल्लाह ताला तव्हांखे रसूलुल्लाह सां मोहबत जो इज़हार जेको थींदो उहो तमामु घणो वधी वेंदो। ऐं जॾहिं पंहिंजे नबी सां तव्हांजी मोहबत वारो ताल्लुक़ वधी वियो, अल्लाह जी तौहीद जो, रब जी कुदरत जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। छो त ज़ाहिरी तरह सां रसूलुल्लाह जी आमद खां अॻु में ऊंदाही हुई, कुफार हुयो, जहालत हुई, इंसान वहशी हुया। ही रसूलुल्लाह जी आमद खां पोइ इंसान खे हिलाल हराम जी ख़बर पई, न्याणियुनि जी तालीम जी ख़बर पई, ऐं हर हिकु माण्हू हिक ॿिए जी हमदर्दी कई, हिक ॿिए सां भलाई कई। इहे सभु ॻाल्हियूं रसूलुल्लाह जे अचण खां बाद थियूं। उन जे करे अल्लाह साईं एॾो शान वारो नबी अता कयो जेको सभिनी नबियनि जो इमाम आहे, सभिनी नबियनि जो सरताज नबी आहे, ऐं जेको मां चवां पियो न सभिनी नबियनि जो इमाम आहे, उन नबी पाक सभिनी अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी इमामत कई आहे। रुगो सुन्नी जे चवण ते ॻाल्हि ते न इहो कजो, तस्दीक इन ॻाल्हि जी आहे त अल्लाह जे नबियनि खे अल्लाह साईं जमा करे हिकिड़ी जाइ ते मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम फरमायूं, मुंहिंजा महबूब तूं मुसल्लो पढ़ा, ही नबी पुठियां तुंहिंजे निमाज़ पढ़े। इन जे करे असां अहले सुन्नत व जमायत वारा पंहिंजो अक़ीदो ॿुधाईंदा आहियूं त असांजो नबी तमामु नबियनि जो इमाम आहे। अल्लाह साईं पंहिंजे नबी जो शान एॾो बुलंद कयो जो रब करीम 1,23,999 अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जेके आया, कंहिं बि नबी खे रब करीम पंहिंजो ज़ाहिरी दीदार कोन करायो। तव्हां असां जंहिं नबी जे इश्क में वेठा आहियूं, अल्लाह साईं इन पंहिंजे महबूब नबी खे अर्शन ते घुराए रूबरू दीदार करायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम शान वारो नबी हुयो, साहिब शरीयत भी हुयो, साहिब किताब भी हुयो,
अल्लाह जो दोस्त भी हुयो, अल्लाह सां हम कलाम भी थींदो, उन भी रब करीम जी बारगाह में अर्ज़ रखियो, मुंहिंजा मौला तूं मूंखे दीदार कराए। अल्लाह साईं फरमाए मूसा तूं दीदार मुंहिंजो न करे सघंदे, लन तरानी मूसा, तूं मुंहिंजो दीदार न करे सघंदे। हुन हुज्जत कई। अल्लाह साईं फरमायो मां पंहिंजे नूर जी हिकिड़ी चिड़िंग हिन जबल को तूर जबल ते छॾियां थो, तूं अगरि इन्ही खे ॾिसी वरितो त पोइ वरी इन ॻाल्हि खे सोचींदासीं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उहा चिड़िंग ॾिठी को तूर जबल ते, तूर सीना ते, उते बेहोश थी वियो, 40 ॾींहं बेहोश पियो रहियो। उनखे असांजे नबी जे सदके होश आयो। आमना जे लाल जे तुफेले उनखे होश आयो। असांजो नबी अल्लाह साईं सरापा मोजज़ा करे मोकिलियो आहे, समूरो सरापा मोजज़ा करे मोकिलियो आहे। हाणे छा आहे त जेकॾहिं अवां कंहिं बि हिकिड़े नंढे